की सल्तनत का खात्मा करना है, लूट मार की सल्तनत का खात्मा करना है। अब ये बात सिर्फ शहबाज शरीफ साहब या उनकी कैबिनेट तक नहीं, ये पूरी नून लीग का खात्मा होगा और ये तहरीक इंशाअल्लाह रुकेगी नहीं इनके खात्मे तक। लाहौर में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जी स्टीयरिंग कमेटी जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाकिस्तान अवामी तहरीक जे सरबराह ताहिरुल कादरी चयो त हुकुमरान मॉडल टाउन जे शहीदनि जी रत ऐं समूरे पाकिस्तान जो हिसाब ॾींदा। उन चयो त हाणे ॻाल्हि इस्तीफ़ा ताईं महदूद न रहंदी, समूरी नून लीग जो ख़ात्मो थींदो। ये बात सिर्फ शहबाज शरीफ साहब या उनकी कैबिनेट तक नहीं, ये पूरी नून लीग का खात्मा होगा और ये तहरीक इंशाअल्लाह रुकेगी नहीं इनके खात्मे तक। संदसि चवणु हो त जिते जिते पाकिस्तान में जमहूरियत ख़त्म कई वई ऐं आइन खे पायमाल कयो वियो, हर ॾोह जो हिसाब वरितो वेंदो। अब उनसे रेजिग्नेशन मांगेंगे नहीं, रेजिग्नेशन हम लेंगे, दबाव के साथ लेंगे और इनको देने होंगे। ताहिरुल कादरी इल्ज़ाम हयो त नून लीग आइन ऐं जमहूरियत खे लॼायो आहे। उन चयो त एहतजाज जो इंतज़ामी जाइज़ो वठण लाइ एक्शन कमेटी क़ाइमु कई वई आहे, जंहिंजो पहिरियों इजलास 11 जनवरी ते थींदो। जन फ़ैसिलनि जो ऐलान कयो वियो, उन ते समूरियुनि पार्टियुनि सां सलाह मशवरा कया वेंदा। पाकिस्तान अवामी तहरीक जे सरबराह चयो त कमेटीअ में कमरुज़्ज़मा कायरा, अलीम ख़ान, कामिल अली आगा, शेख रशीद, नासिर शिराज़ी, खुरम नवाज़ गंडापुर ऐं लियाकत बलोच शामिल हूंदा। ताहिरुल कादरी चयो त 17 जनवरी जे एहतजाज में शिरकत लाइ अॻूणे सदर आसिफ ज़रदारी, PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल ऐं ॿियुनि सियासी पार्टियुनि जे सरबराहनि खे दावत ॾिनी वई आहे। उन चयो त मॉडल टाउन केस में जवाबदारनि खे तहफ़ुज़ फराहम कंदड़ बि ज़िम्मेवार आहिनि। बेॾोही माण्हुनि जी रतो छाण जो इंतकाम वठणो आहे। ये मॉडल टाउन के शहीदों के खून का हिसाब भी देंगे, ये पूरे पाकिस्तान की लूट मार का हिसाब भी देंगे। जहां जहां कोई बेगुनाह खून बहा है, इनके एक एक जुर्म का हिसाब होगा। 17 जनवरी खां हुकूमत जे खात्मे जी शुरुआत थी वेंदी। 17 तारीख से इनके खात्मे के लिए हम एहतजाजी तहरीक का आगाज कर रहे हैं। डॉक्टर ताहिरुल कादरी चयो त खेनि इंसानियत दुश्मन ऐं ज़ुल्म जी सल्तनत जो ख़ात्मो करणो आहे। नून लीग जो ख़ात्मो थींदो, हाणे हुकुमराननि जी ॻिचीअ में अवाम जा हथ हूंदा। इनके गिरबान होंगे और अवाम का और कौम के हाथ होंगे।